नवाब शाह प्रेस क्लब जी जनरल काउंसिल जो इजलास कोठायो वियो जंहिंमें समूरे मेंबरनि पारां मुल्क जे इंतहाई गंभीर सूरताल बावजूद प्रेस क्लब खे बहितर अंदाज में हलाइण ते समूरी बॉडी खे ज़बरदस्त ख़राज पेश कयो वियो। मेंबरनि जे इतफ़ाक़ राग सां ईंदड़ 2 सालनि लाइ साॻी बॉडी चूंडी वई, जंहिं जे भरोड़ जाखोड़ी सीनियर सहाफ़ी सैयद अली मोहम्मद शाह लकियारी खे भेटा पेश कई हुई। जनरल बॉडी जो इजलास मुहर्रम अली भट्टी कॉन्फ्रेंस हॉल में प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़िकार अली ख़ासकली जी सदारत हेठि कोठायो वियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे ज़ुल्फ़िकार ख़ासकली चयो त नवाब शाह प्रेस क्लब जे प्रोफेशनल बाक़िरदार पढ़ियल लिखियल ऐं कमिटेड सहाफ़ियुनि जी कारकर्दगी सबबि हिन इदारे जो शुमार मुल्क जे अहम प्रेस क्लबनि में थिए थो। सदर ज़ुल्फ़िकार ख़ासकली फयाज़ चंद कलेरी ऐं ॿियनि चयो त अली मोहम्मद शाह लकियारी पंहिंजी ज़ात में हिकु फ़र्द न पर इदारे जी हैसियत रखंदड़ हो। इन मौक़े ते बॉडी जे उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराया विया। टारू शाह जे बुरा कॉलोनी में नाफ़रमान पुटनि शमशुद्दीन अलीअसगर अशरफ ऐं शाहनवाज़ ते पंहिंजी 70 सालनि जी पीर सनमड़ मुस्मात पठाणी सहतो खां सोना ज़ेवर रोक रक़म ज़बरदस्ती खसे खेसि तशद्दुद जो निशानो बणाए घरां कढी छॾियो। बुढ़ड़ी औरत मुस्मात पठाणी सहतो पाक किताब खणी इंसाफ़ लाइ अवामी आवाज़ टीवी ऑफिस पहुची वई। हिते ॻाल्हाईंदे संदसि चवणु हो त पुटनि जी ॾाॾाइनि ख़िलाफ़ थाणे ते वई हुई। पुलिस वारनि खेसि धिका ॾेई थाणे मां कढी छॾियो। हुन एसएसपी नौशर फिरोज़ ऐं वसारनि खां मदद जी अपील कंदे चयो त जे संदसि मदद न कई वई त उहा आपघात करण ते मजबूर थी वेंदी। कोटड़ी एसोसिएशन ऑफ ट्रेड इंडस्ट्री जे ऑफिस में पीपी सिंध जे इतलात सेक्रेटरी आजिज़ धामरा पारां पंजाब असेंबली मेंबरनि जे मान में आजाणो ॾिनो वियो। आजाणे में पंजाब असेंबली जे मेंबरनि जे 7 रुकनी वफ़द शिरकत कई। वफ़द जी अॻवानी पीपी पंजाब इतलात सेक्रेटरी ऐं पार्लियामेंट लीडर हसन मुर्तज़ा करे रहियो। आजाणे बाद मीडिया ब्रीफिंग में एमपीए हसन मुर्तज़ा चयो त सिंध वांगुरु पंजाब में सिहत जी सहूलियतुनि लाइ को बि कमु नाहे कयो वियो। पंजाब बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। सिंध सूफ़नि जी सरज़मीन आहे। हुन चयो त पंजाब में केतिरा ई दरार अहिड़ा आहिनि जिन जो बुनियादु शहीद भुटे वियो। पीपी पंजाब खे तरक़ी ॾियारी पंजाब जो आवाम बि सिंध वांगुरु महांगाई हथां परेशान न्याज़ी हुकूमत मां सख्त बेज़ार आहे। मुल्क खे 1 करोड़ रुपया कमाए ॾींदड़ घोटकी ज़िले जा अक्सर इलाइक़ा हिन जदीद दौर में बि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। घोटकी शहर जे अक़लियती बरादरी जी अक्सरियत रखंदड़ ॻोठ फलू भील हिन जदीद दौर में बि तालीम, बिजली, गैस, टेलीफोन, ड्रेनेज सिस्टम, वाटर सप्लाई, रोड समेत ॿियनि केतिरनि ई बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। जॾहिं त रहवासी हिन जदीद दौर में पथर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले इंतिज़ामिया म्यूनिसिपल कमेटी बि हिन इलाइक़े जे सालनि खां सार न लधी, जंहिं करे रहवासी सख़्त मुश्किलातुनि खे मोह ॾियण ते मजबूर आहिनि। ॻोठ फलू भील जे रहवासियुनि अवामी सुजाॻ गिता सां गॾिजी काउंसलर अखर भील, ख़ातिम भील, बाबू भील ऐं ॿियनि जी अॻवानी में फलू भील खां घोटकी शहर ताईं रैली कढी ऐं बुनियादी मसइला हल करण जो मुतालबो कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk